की असां हिते पुॻा आहियूं इन्हनि जे इयादत करण ऐं इन्हनि जो हाल अहवाल पुछण जे लाइ। ऐं असां पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां इन्हनि खे हाणे मिनिस्टर साहब बि आयो सोशल वेलफेयर जी तरफ़ां इन्हनि खे मोटरसाइकिल ऐं रशिकन जो ऐलान कयो आहे सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरफ़ां इन्हनि खे मिलंदो। बाक़ी ॿियो एंड्स जो हिकु इशू आहे एंड्स वारनि खे ऐं उन्हनि खे असां पाबंद कंदासीं त इन्हनि खे हिकिड़ो घरु ठाहे ॾियनि ऐं ताकी इन्हनि जी जेको परेशानी आहे उहो दूरि थी वञनि। ऐं इन्हनि जो वालदा फौत थी वियो कमाइण वारो हिन जो पे आहे हाणे देखभाल संभाल करण सभु पे थो करे त असां कोशिशि कंदासीं इन जी मदद बि कयूं ऐं माली बि मदद कंदासीं। ऐं जेको इशू आहे इन्हनि खे हाणे ई त लाइलाज आहिनि इन्हनि जे लाइ इन्हनि जी रोज़गार जे लाइ बंदोबस्तु कयूं ऐं इन्हनि जी सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां सोशल वेलफेयर डिपार्टमेंट ऐं हेल्थ एंड्स जी तरफ़ां इन्हनि जी असां मदद कंदासीं ऐं बिल्कुलु सपोर्ट कंदासीं। इहा असांजी ख़िदमत पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अवाम जी ख़िदमत कंदी आहे ऐं आईंदा बि कंदी रहंदी। अच्छा, छा मुमकिन आहे